समुंड पार पाकिस्तानियुनि लाइ साल में हिकु इस्तेमाल थियल मोबाइल फोन रियायती टैक्स ते आणण जी तजवीज़ साम्हूं आई आहे। नवीद कमर जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जी नाणे बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो, जंहिं में समुंड पार पाकिस्तान लाइ सालियानो हिकु इस्तेमाल थियल मोबाइल फोन आणण लाइ रियायती टैक्स ॾियण जी तजवीज़ ते गौर कयो वियो आहे। नवीद कमर चयो त FBR चेयरमैन जी गैर मौजूदगी में समुंड पार पाकिस्तान लाइ मोबाइल ते टैक्स नथो घटाए सघिजे। अली मूसा गिलानी ज़ोर ॾिनो त समुंड पार पाकिस्तान खे पंहिंजे घर भातियुनि लाइ साल में घटि हिकु मोबाइल फोन तोहफ़े तौर ॾियण जो हक़ ॾिनो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त समुंड पार पाकिस्तान लाइ साल में हिकु इस्तेमाल थियल मोबाइल फोन रियायती टैक्स ते आणण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। नवीद कमर जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जी नाणे बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो, जंहिं में समुंड पार पाकिस्तान लाइ सालियानो हिकु इस्तेमाल थियल मोबाइल फोन आणण ते रियायती टैक्स ॾियण जी तजवीज़ ते गौर कयो वियो आहे। नवीद कमर चयो त FBR चेयरमैन जी गैर मौजूदगी में समुंड पार पाकिस्तान लाइ मोबाइल ते टैक्स नथो घटाए सघिजे। अली मूसा गिलानी ज़ोर ॾिनो त समुंड पार पाकिस्तान खे पंहिंजे घर भातियुनि खे साल में घटि हिकु मोबाइल फोन तोहफ़े तौर ॾियण जो हक़ ॾिनो वञे।